इन वीडियो में असी फर्स्ट ईयर जी एक्सरसाइज 2.1 जो क्वेश्चन नंबर 4 सॉल्व कंदासीं। अॻ में असी क्वेश्चन नंबर 1 2 3 सॉल्व करे आया आहियूं इन एक्सरसाइज जो 11वीं क्लास जी 2.1 जो। पहिरियों नंबर प्रॉब्लम आहे त x प्लस 5 हिते असांखे ॿुधाइणियूं त कहिड़ी प्रॉपर्टियूं इस्तेमालु थियल आहिनि। x प्लस 5 बराबरि आहे 2 प्लस 5 ऐं इम्प्लाइज़ दैट x इक्वल टू 2। हाणे ॿुधायो त ही x जो वैल्यू 2 आयो, इहो कहिड़नि प्रॉपर्टीज़ खे यूज़ कयोसीं। हेॾां x 5 आहे प्लस 5 आहे, हेॾां बि प्लस 5 आहे, यानी 5 हेॾां बि कैंसिल कयोसीं, हेॾां बि कैंसिल कयोसीं। त इहा प्रॉपर्टी आहे टर्म कैंसिलेशन प्रॉपर्टी, यानी हिकु टर्म ॿिन्ही तरफ़ां कैंसिल कयोसीं। x जो वैल्यू 2 मिलियो। क्वेश्चन नंबर 2 आहे a अपॉन 2 बराबर आहे 3/4 इम्प्लाइज दैट 4a इज इक्वल टू 2.3 2 into 3। त हाणे हिते ॿुधायो त कहिड़ियूं कहिड़ियूं प्रॉपर्टियूं यूज़ थियल आहिनि। हाणे 2 हेॾां यूज़ थिया, 2 खे छा कयोसीं असीं मल्टीप्लाई कयोसीं, हितां बि मल्टीप्लाई कयोसीं राइट ॾांहुं, हेॾां बि राइट ॾांहुं मल्टीप्लाई कयोसीं। इन खे चइबो आहे पोस्ट मल्टीप्लिकेशन, जॾहिं राइट साइड ॾांहुं मल्टीप्लाई थियल हुजे। त 2 हिकिड़ी इहा थी वई प्रॉपर्टी हेॾां वारी सेटिस्फाई थी वई। ॿियो इहो थियो त हाणे असीं 4 मल्टीप्लाई कयोसीं ॿिन्ही तरफ़नि ॾांहुं। 4 जॾहिं मल्टीप्लाई कयोसीं त इन खे चइबो आहे प्री मल्टीप्लिकेशन, लेफ्ट साइड आहे न प्री मल्टीप्लिकेशन, त असांखे ही साॻियो ई मिली वियो। क्वेश्चन नंबर 3 आहे x प्लस 4 इक्वल टू y। जेकॾहिं x प्लस 4 y जे बराबरि आहे ऐं इहा y 6 जे बराबरि आहे, त ही इक्वेशन छा थी वेंदी, y जी जॻह ते 6 रखियोसीं। त हिते यानी टे थियूं यूज़, 1 स्टेप 2 स्टेप ऐं 3 स्टेप। ही हिन बराबरि आहे, हू हुन जे बराबरि आहे, हू हुन जे बराबरि आहे, यानी ही ट्रांज़िटिव थी वियो, ट्रांज़िटिव प्रॉपर्टी, ट्रांज़िटिव लॉ ऑफ इक्वलिटी। ऐं फोर्थ आहे त 8 into 8 इनवर्स बराबरि 1 जे थींदो आहे। असांखे हमेशह यादि रखणु खपे त कॾहिं बि ॿ इनवर्स मल्टीप्लिकेटिव इनवर्स मल्टीप्लाई कंदा आहियूं त असांखे 1 मिलंदो आहे। 1 जेको आहे उहो मल्टीप्लिकेटिव आइडेंटिटी आहे। मल्टीप्लिकेटिव आइडेंटिटी यानी जॾहिं ॿ असीं मल्टीप्लाई कयूं पाण में त असांखे उहो आंसर मिलंदो। जॾहिं बि तव्हां ॿ इनवर्स मल्टीप्लाई कंदव 1 मिलंदो। अहिड़े तरीक़े सां एडिटिव आइडेंटिटी कहिड़ी आहे, एडिटिव आइडेंटिटी 0 आहे। तव्हां कॾहिं बि ॿई पाण में एडिटिव इनवर्स एड कंदव त हमेशह आंसर 0 मिलंदो। ठीकु आहे, तंहिंजे करे ही रूल आहे मल्टीप्लिकेटिव इनवर्स लॉ, मल्टीप्लिकेटिव इनवर्स लॉ। महिरबानी तव्हांजी वीडियो ॾिसण लाइ। हिन वीडियो खे दोस्तनि में शेयर कयो ऐं ॿियनि दोस्तनि खे ॿुधायो त जीअं उहे बि सिखी सघनि। तमामु वॾी महिरबानी। थैंक यू।